पंहिंजावे ड्रामे जी नई अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं दोस्तों। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। अॼु ज़बरदस्त धमाकेदार अपडेट अची वई आहे पंहिंजावे ड्रामे जी। उदासी टीवी में सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। जेका नवां या पुराणा जेका बि दोस्त आया आहिनि हिन वीडियो के जे ज़रिए उन सभिनी खे अर्ज़ु कंदुसि उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हिन चैनल ते अव्हांखे बहितरीन सिंधी शोबे जे हवाले सां नवां अपडेट्स वग़ैरह टाइम ते बर वक़्तु मिलंदा रहंदा आहिनि। हलूं था अपडेट की तरफ जी तव्हांजो घणो टाइम वेस्ट भी न थिए। दरअसल दोस्तों पंहिंजावे ड्रामे में जाबिर जेको आहे बिल्कुलु आज़ी मञी चुको आहे रुंडे जी। ॾिसो न तव्हां हिकु उठ जहिड़ो जवान हेॾो सारो मतिलबु उठ जाबिर ऐं होॾो रुंडो जेको हली मस सघे थो, जेको सिर्फ़ु कहिड़ी वजह खां रुंडे जेको आहे उठ जहिड़े जवान खे जेको आहे न पंहिंजे ताबे कयो आहे दिमाग़ जे ज़ोर ते। चवंदा आहिनि हिकु ज़हन दिमाग़ अहिड़ी शइ आहे इंसान खे कुझु बि कराए सघे थो, करोड़पति बि बणाए सघे थो। ऐं रुंडे जो सिर्फ़ु दिमाग़ तेज़ आहे जंहिंजे करे हुन अहिड़े शींहं जवान उठ जहिड़े जवान जाबिर खे आज़ी मञण ते मजबूर कयो आहे, पाण सां गॾाइण ते मजबूर कयो आहे ऐं जाबिर मजबूरन उन जो साथ ॾेई रहियो आहे। इहो हूंदो आहे हिकु ज़हन।